साईं विंजार सिंह सोड़ो के अर्ज़ कंदुसि त साईं अचनि ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि उनखां पोइ साईं अरबाब लुत्फुल्लाह साहब खे असां ॿुधंदासीं। साईं विंजार सिंह सोड़ो साहब। जनाब अरबाब लुत्फुल्लाह साहब, साईं विंजार साहब, इलाज में वेठल सभु मुंहिंजा भाउ अज़ीज़ दोस्त सभिनी खे नमस्ते, अस्सलाम वालेकुम। नमस्ते, अस्सलाम वालेकुम। मुजरो माण्हू सभु सुहिणा, पखी सभु लंच, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बुह बाज। माण्हू जंहिंमें बुह जी बहार जी बुह जंहिंमें ईंदी उहो बुह जी बहार वारो राम सिंह सुठो। माण्हू तमामु घणो ॻाल्हाए विया आहिनि, उन करे वक़्तु तमामु घणो ज़म थियो आहे। ऐं सोढे साहिब जी वाखाण करे या उन्हनि जा गुण ॻाए, जेकर राति जो ॾींहुं गुण ॻाया त बि पूरे न पवंदा, छाकाणि त हू मुंहिंजी आत्मा जो उस्ताद हो, जंहिंसां मूं घणो वक़्तु ज़िंदगी जो गॾु कटियो। उन करे ऐं वधीक सोढे साहिब जी ॻाल्हि नथो करियां, छाकाणि त उते केतिरा ई ॻाल्हाए विया आहिनि। ऐं जेकॾहिं उनजा गुण या उनजूं ख़ूबियूं या उनजो अख़लाक ॻाल्हाइजे त रातियूं खुटी वेंदियूं। उनजे करे सिर्फ़ु टाइम नथो वठां, एतिरो चवांसि त हू ॿार जी मुंदि जेको गुल हो जेको असां खां हमेशह अची निकियो।